घर गिफ्ट पैक कर और कोच पींदो ऐं सुनो छा पियो करी पर बाबा खे ख़बर पए हाणे जूता ही सही है सुनसान इलाइको केरी कोने मोहब्बत क्या है मैं सबको बता दूंगा na la 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 हालात ही छोरो ओप्पो रे छोकरी है हालात ही हर की करूं यार इनका छोरे का मोबाइल की परूं इसको लगा डाला तो लाइफ जिंगा लाला छोरा हाँ डिसन तो नहीं छोड़ी गए तो की तो नहीं ओप्पो तो लुसी बढ़िया चाहे असांजे पैसनि ते किठ में जो असांजे पैसनि ते यार मूं वटि पैसा कोन्हे यार मूं वटि टको ई कोन्हे लिखे जो खत तुझे ओ तेरी याद अरे केड़ा वञे हरामी बढ़िया सपियो सवेरे रोज मैसेज कंदो यार गुड मॉर्निंग हलिया मूंखे नाश्तो करा चाय ॾींहुं कहिड़ो आहे 14 फरवरी कहिड़ो ॾींहुं आहे? आशिक़नि जो ॾींहुं कहिड़ो ॾींहुं आहे महबूबनि जो ॾींहुं 14 फरवरी हा पोइ छा थी पियो पंहिंजा कहिड़ा महबूब आहिनि असांजा आहिनि आया न खणी हुजनि भाउ गिफ्ट तयार आहे वञा पियो ॾींहुं कहिड़ी महबूबड़ी हथ कई छोरा ओहो वाह वॾी ॻाल्हि आहे तो ईअं सम्झो हुए यार जेको तोखे खाली मैसेज कंदी हुई अॼु तो वञूं मुझे पिया ॾियण वो तो मैसेज कर दी 100 रुपए बैलेंस मोकल मैं तुम्हें लौटा दूंगी अक्सा जेका हूंदी उहा उनखे तो गिफ्ट ॾियण वञे रावलपिंडी वारो को सीनो यो नु साॻी हुआ बि हरामी में यार रामी मना हाण तू लाइफ जिंगा लाला करण पियो वञे हा छो मां ॿुधा हाणे तूं पंधु वेंदे बाइक ते वेंदे या कीअं वेंदा मूंखे थोरो ॿुधा हा बस ते वेंदसि बस ते वेंदे फज़ल खिलंदी कोन यार तूं बस ते आयो आहीं उनखे कहिड़ी ख़बर बस ते आयो आहियां या गाॾी ते आयो आहियां तुंहिंजो इंतज़ारु कंदल हूंदी त तूं गिफ्ट खणी आयो आहीं भाउ कहे हेॾा होॾा तूं ऐं हितां बस ते वेंदसि अॻियां हली कार कराए उते बीह रहंदसि माना कार जा पैसा आहिनि तो वटि माना डेटू बि हणंदे डेटू ओह डेटू हा गिफ्टूं हो घुमण फिरण मोचड़ा पादर छो पादर इएं तूं वेंदे पादर खाईंदे भाउ अॻियां ईअं न वञ पहिरीं ॻाल्हि त तोते थोरो घणो शक त हूंदो न मैसेज के भाउ पढ़ी छॾियो पीवी पढ़ी छॾियो त पोइ हा यार इहो ईअं कॾहिं फस्ट में कॾहिं माण्हू कोन ॾींदो आहे गिफ्ट पोइ की करे यार तूं सलाह ॾे आउं सलाह बाबा इहे न असां इश्क माना मिलियो कामयाबु कॾहिं कोन थिया आहियूं पर कुटण मां जाम कया आहिनि असां हा पोइ यार तूं कुर्ब कर पोइ भाइयो यार तुंहिंजे लाइ कुझु बि करण लाइ तयारु आहियां रावलपिंडी वञिणो आहे न मूंखे वो तूं वञ पर आउं थो वञा गिफ्ट मूंखे ॾियां खणी थो वञा तूं भले खणी वञ हा पर यार हाणे ख़बर कीअं पवंदी तूं लाहौरपिंडी पुॼी वई फोटू कढी मुंहिंजे लाइ मोकिलिजे सेल्फी तूं ॿुधा मूं ते एतबार कोन्हे सेल्फी थो वठी यार तूं मूं ते यार न बसि खणा कोन थो वञा न चयो तूं यार तूं न कोन थो वञा बसि न यार हूं बि 14 फरवरी न बसि कोन थो वञा बसि आशिक़नि खे पादर पवंदा आहिनि पोइ तूं ॾिस 14 फरवरी ते पाकिस्तानी बाबा पाकिस्तान ऐं इस्लामी मुल्क में तूं यार अहिड़ा गंदा कम कंदे बेहया हा यार न आउं कोन थो जा उहो पे चल मूंखे ख़बर आहे समाज चवंदो आहे पोइ तूं ॾेई वेंदे वाके बाबा पोइ मुंहिंजो सलाम ॾिजे यार हुनखे वालेकुम सलाम छा पोइ डेट आऊं हणी जा न उहो कीअं हणंदे चरियो आई छा ओ सॉरी पोइ तूं हुनखे मुंहिंजो सलाम ॾिजे चो सलाम पोइ ॿियो कुझु बसि हुनखे गिफ्ट तूं ॾेई बसि हलियो अचिजे गिफ्ट ॿियो कुझु माना मुंहिंजी तारीफ़ हिसाब न ही करे बीठो जा कंधे हेठि अखियूं बंदि ही करे ॾिजे ठीकु उनजे माउ खे न ॾिजे उनखे ई ॾिजे ज़लील यार मूं ते एतबार कोन्हे खण पंहिंजो गिफ्ट आऊं कोन थो वञा ठीकु आहे ओके गड्ढा लतो लाइफ जिंगा लाला इसको लगा डाला तो लाइफ जिंगा लाला चलो दावेली पिंडी में वञी उनखे ॾेई अचां तो खुदा यार ओ
ओह ओह छा आहे किथे छा आहे ही छा ॾिनो आहे ख़त ॿत लिखिया त छा आहे बहरहाल ॾिसूं था ख़तनि वतनि खे वॾी महिनत सां पे ठाही हैं 15-20 ॾींहं सिखियो हूंदो पहिरीं हैं लुसी असां सां मश्करियूं असां सां वरी ये ओपो तो के ॾिसण लाइ कहिड़ा ख्वाब हुआ कसम ख़ुदा जो 11-12 मोबाइल हलाए भुली वियासीं ओहो ही त मथां ही बि ॾिनई आहे वाह ही छा ही बि आहे अरे वाह कसम ख़ुदा जो छोरो सफ़ा को वरी ज़ालिम माण्हू आहे वञ कसम ख़ुदा पी अरे 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 हल्को छो आहे छो कंहिंमें आहे ॾिसो इनमें कुझु लिखियो आहे प्यारी दिलरुबा प्यारी दिलरुबा कुर्ब जा सलाम शल क़बूल पवन सब खां पहिरीं हैप्पी वैलेंटाइन डे जान फ़िलहाल तो ही खाली खोखो रख अॻे साल इंशाल्लाह मोबाइल वठी लख जी लत हुजे छरा कमी न खाली खोखा पियो ॾे मूंखे इन छोरे जी ख़बर हुई त अॻियां वञी इहो गिफ्ट खोलींदो तंहिं करे ओपो मूं वटि पियो आहे आऊं पियो वञा हैप्पी वैलेंटाइन डे